पाकिस्तान जे सकाफ़ती हब लाहौर में ज़हीर अहमद घांगरे पारां कोठायल कचहरी में सिंध जे नाले वारनि रागी भाइरनि ज़ुल्फ़कार ऐं मज़हर अली सुर विखेरे वेठलनि ते वजद तारी करे छॾियो। ज़ुल्फ़कार ऐं मज़हर अली सिंधी गीतनि खां सवाइ उर्दू ग़ज़ल, ठुमरी ऐं राणो ॻाए हाज़िरिन खां भरपूर दाद हासिल कयो। महफ़िल में वेठल माण्हू उन वक़्तु जोश ऐं जज़्बे में अची झूमी पिया जॾहिं ॿिन्ही भाइरनि सिंध जे महान कवि शेख अयाज़ जो हीउ गीत ॻाइणु शुरू कयो। ज़ुल्फ़कार ऐं मज़हर अली क्लासिकल रंग पेश कंदे जॾहिं उर्दू ग़ज़ल ॻायो त शहनशाह ग़ज़ल मेहदी हसन जी यादि ताज़ी करे छॾी। महफ़िल में शरीक हाज़िरीन जो चवणो हो त सिंध खां दूर अहिड़ियुनि महफ़िलुनि जो मौक़ो घटि मुयसरु थिए थो, पर अहिड़े क़िस्म जा मौक़ा सिंध सां मुहबत ऐं उनसियत जे जज़्बे में नवां रंग भरनि था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk